पहुंची बुलेटिन शुरुआत में तव्हांखे ॾुखंदड़ ख़बर ॾींदासीं। टिकराठो भरिसां नौजवान कर्ज़ खां तंग अची मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ शेर मोहम्मद खोखर में 28 वरियनि जे शहमीर खोखर कर्ज़नि खां तंग अची ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त फसल बरसातुनि सबबि लुड़ी वञण ऐं कर्ज़दारनि पारां मुसलसिल तंग करण सबबि नौजवान परेशान रहंदो हो। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो इतलाउ मिलियो आहे। वधीक जांच करियूं पिया। ख़ुदकुशी जा कारण कहिड़ा आहिनि, तव्हांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, टिकराठो भरिसां नौजवान कर्ज़नि खां तंग अची मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ शेर मोहम्मद खोखर में 28 वरियनि जे शहमीर खोखर कर्ज़नि खां तंग अची ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त फसल बरसातुनि सबबि लुड़ी वञण ऐं कर्ज़दारनि पारां मुसलसिल तंग करण सबबि नौजवान परेशान रहंदो हो। वारसनि जो चवणु आहे त फसल बरसातुनि सबबि लुड़ी वञण ऐं कर्ज़दारनि पारां मुसलसिल तंग करण सबबि नौजवान परेशान रहंदो हो। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो इतलाउ मिलियो आहे। वधीक जांच करियूं पिया। ख़ुदकुशी जा कारण कहिड़ा आहिनि। टिकराठो भरिसां नौजवान कर्ज़नि खां तंग अची मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ शेर मोहम्मद खोखर में 28 वरियनि जे शहमीर खोखर कर्ज़नि खां तंग अची ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त फसल बरसातुनि सबबि लुड़ी वञण ऐं कर्ज़दारनि पारां मुसलसिल तंग करण सबबि नौजवान परेशान रहंदो हो।